إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا وكذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم كل نفس ذائقة الموت وإنما توفون أجوركم يوم القيامة فمن زحزح عن النار وأدخل الجنة فقد فاز وما الحياة الدنيا إلا متاع الغرور. اجنا اتاکن میں طالب تواری اجنا اتاکن میں طالب تواری آدیسی اٹھی ویا مڑیوں مومانی جکا جیے کے جاری سے لاہوتی لڑی ویا ہر قسم کی حمدیں ثنا وڈائی علیہ واکھانا عبادت بندگی فرشتے سے پوجا بانا پہ غلامی رکوع نے سجدہ انہیں کہ اللہ وحدہ لا شریک لہو جے لائق انے سزاوار آہن جیکو اللہ کل کائنات جو تنہا خالق زمین میں آسمان جو اکیلو مالک ہے رب تعالیٰ جی مختصر دفعہ بعد بے شمار لا تعداد درود سلام نازل تھیں عموماً تمام انبیاء علیہم السلام تھے خصوصاً پانچ آخر نبی جناب محمد مصطفیٰ احمد مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم تھے اللہم صلی وبارک وسلم علیہ. حاضرین جمعہ بزرگوں نوجوان ساتھیوں مائک کے ذریعے سننے والی مجھے اسلامی ماؤں نے بہنوں اج پا
दुनिया जी हिकिड़ी वॾी हक़ीक़त जो सामनो करे रहिया आहियूं। उहा हक़ीक़त जंहिंजो को पण इंसान दुनिया में इनकार नथो करे सघे। हिकिड़ी अहिड़ी सच्चाई जंहिं सच्चाईअ खे को पण इंसान कॾहिं पण झुटलाए न सघे। मौत उहा वॾी हक़ीक़त है जंहिं हक़ीक़त खे पाण मां अक्सर माण्हू भुलिया वेठा आहिनि। मौत उहा वॾी सच्चाई है जंहिं सच्चाईअ खे पाण पंहिंजे मग़ज़ मां कढी छॾी है। अज़ीज़ो, मौत पामणी मथे अचे वारो आहे, मोड़ो में वेलो। मौत इंसान मथे अचींदो, इंसान चाहे नेक वे चाहे बद वे, इंसान नमाज़ी वे चाहे बेनमाज़ी वे चाहे भले, इंसान दीनदार वे चाहे भले, इंसान बेदीन वे चाहे भले, मौत हर के इंसान मथे अचे वारो है। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर इंसान के मौत जो मज़ो चखणो है। मौत कहिड़ो है? खारो है, कड़वो है, मिठो है, ये डुक आमड़ी के भरणो है। पोइ वइन्नमा तुवफ़्फ़ौना उजूरकुम यौमल क़ियामा, क़यामत जो ॾींहुं आ जेके पण अमल कया, आ जेके पण नेकियूं कया, इन्हीं जो आंखे भरपूर बदलो मिलंदो। फमन ज़ुहज़िहा अनिन नारि व उदख़िलल जन्नह फ़क़द फ़ाज़। पोइ जेको इंसान दोज़ख जी बाहि खां बची वञे अने जन्नत में दाख़िल थी वञे, उहो इंसान कामयाब आहे। वमल हयातु दुनिया इल्ला मताउल गुरूर, दुनिया जी ज़िंदगी त हिकिड़ो धोखो आहे जंहिं धोखे में ॾेई पिया आहे। मुंहिंजा अज़ीज़ो, मौत मणी ते अचे वारो आहे, पर इंसान मथे मौत इन हालत में अचे जे इंसान मुसलमान वे, जंहिंजो अल्लाह रब्बुल आलमीन पाक हुकुम ॾिने या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। ए ईमान वारा, ए अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां ईअं डिॼो जीअं अल्लाह ताला खां डिॼे जो आंखे हुकुम है। अने जहिड़े पण आ मथे मौत अचे त ऐं मुसलमान हुअणु खपो। मौत इंसान मथे अचे, इंसान मुसलमान वे, अने तंहिं कथा वधारे इंसान नेकीअ मथे क़ाइम वे। अहिड़ा इंसान जेको अल्लाह जे घर खे आबाद कंदा वे, उहो इंसान मस्जिदूं जंहिंजो वाटो ॾियारींदियूं वे, उहो इंसान जंहिंजी अज़ान ऐसे तकबीर ऐसे अल्लाह जा महराब मिंबर गूंजंदा वे, उन इंसान के अल्लाह रब्बुल आलमीन जंहिं दुनिया मां कोठे थो, तहिड़ा वो पिंड जे कुटुंब के, पिंड जे खानदान के, पिंड जी जमात के छॾे रवाना थिए था। ऐं अल्लाह, मुंहिंजूं नमाज़ूं बंदि थी वियूं, मुंहिंजो ज़िक्र बंदि थी वियो, मुंहिंजो अज़ान और तकबीरों बंदि थी वियूं। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू, जंहिं इंसान चयो असांजो रब अल्लाह आहे अने इन ॻाल्हि मथे हमेशा हमेशा करे क़ाइम रही विया। जंहिं पण अल्लाह जो सॾु थियो, लब्बैक चई करे अल्लाह वटि पुॼी आया, को थिए थो ई पिंड जे कुटुंब खे छॾे, खानदान खे छॾे, जमात खे छॾे रवाना थिए था। इन्हीं खे गम वे थो, इन्हीं खे ख़ौफ़ पण वे थो जे अॻियां कुझु पूरो थींदो। अल्लाह फरमाए ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका, आंखे छॾे वञे था ने मलाइका जा साथी बणी वञे था। मलाइका अची करे चए था अल्लाह तख़ाफ़ू, ख़ौफ़ न कयो, डप न कयो ऐं हिकिड़ा न आहियो, वला तहज़नू, पुठिया कुटुंब जी, कबीले जी, औलाद जी, खानदान जी, जमात जी को पण यादि न कयो। वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून,
आला करे खुशखबरी है उन जन्नत जी जंहिं जन्नत जा वाइदा सॼी ज़िंदगी आंसुआ हुआ कि नेकियूं कयो आके जन्नत मिलंदी जन्नत। ऐं इंसान तूं दुनिया मां कटिजी आवे तो अल्लाह रब्बुल आलमीन जो महिमान बनी वियो हुई। अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ खां तौला करे महिमानी है नहनु औलियाउकुम। ओ मलाइक ओ फरिश्ता उन इंसान खे चए था तूं तुंहिंजे औलाद खे छॾे कुटुंब कबीले खे छॾे आयो ही गमगीन नहीं है न गम न कर नहनु औलियाउकुम असीं तुंहिंजा दोस्त आहियूं असीं तो भेरा आहियूं। उहो इंसान जंहिंजो रब्बुन अल्लाह सुम्मा इस्तक़ामू असांजो रब अल्लाह आहे अने उन मथे हमेशा हमेशा करे कायम रही विया। पाण खे हिकिड़ी इहा ख़ुशी हुअणी खपे गम त पाण घणी कई आहे जे पाण पंहिंजी जमात जो को खंभ अॼु विञाए छॾियो आहे। अॼु पाण उहो इंसान पंहिंजी जमात में जा मोकिलाए छॾियो जंहिं जमात खे उन इंसान जे कारण हिकिड़ी रोशनी मिलंदी वई। पाण खे ख़ुशी एतिरे लाइ करे हुअणी खपे जे अॼु इंशा अल्लाह सुम इंशा अल्लाह अल्लाह जा मलाइक नाज़िल थी करे उनखे ख़ुशखबरियूं ॾियनि पिया जे हल अल्लाह रब्बुल आलमीन जी महिमान नवाज़ी तौला करे तैयार है। मुंहिंजा अज़ीज़ो मौत खे ईअं सम्झो था जे कुला अची वियो न। मौत त अहिड़ी को वस्तु आहे न जेको अचानक आ वई हुई। मौत त पाण रोज़ ॾिसूं पिया। मौत मथे सब्र करणो अल्लाह रब्बुल आलमीन वटां दुआऊं घुरणियूं अने अल्लाह रब्बुल आलमीन खे यादि करणो ई मौत जी मिड़ी खां वॾी नसीहत आहे। पाण कुला भुलूं था। दुनिया में कोई इंसान हमेशा रही करे न आयो। हर इंसान जी मुद्दत है हर इंसान जो टाइम है अने उहो टाइम इंसान पूरो करे वञे थो। पर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो खैरुन नासि मन ताल उमरुहु हसन अमलुहु। इंसान मां बहितरीन इंसान उहो है जंहिंजी ॼमार वॾी वे अने अमल पण ख़ासि आहे। वॾी ॼमार जॻह खे मिल रही है सिनते सिनते ऐसी ऐसी वरनि जा कई दोस्तनि पाण ॾिसंदासीं पर उन खे नमाज़ ठहियो जुमे जो 8 ॾींहं में हिकिड़ो सजदो नसीब नथो थिए। अहिड़ी ॼमार कहिड़े कम जी। ये उम्र पाण मथे भार है। इन ॼमार जे हिकु हिकिड़े सेकंड जो पाण अल्लाह ताला खे हिसाब ॾियणो आहे। एॾी वॾी ॼमार हुए अने ज़िंदगीअ में को नेकी न वे त ॼमार पाला करे हिकिड़ी मुसीबत है। पर उहो इंसान जंहिंखे वॾी ॼमार मिली वे जंहिंखे वॾी उम्र मिली वे अने साथ साथ उन इंसान खे नेक अमल पण मिलियो वे। नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वो इंसान मिणी इंसान में जा ख़ासो है। मिणी में जा बेहतर इंसान हुआ है जंहिंखे वॾी ॼमार मिली वे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाला करे वॾियूं नसीहतूं वई इबरतूं वई। अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब दुनिया के छॾे वञे था नबी मथे त कीअं नहीं नबी वटि ॻाल्हि पूरी थी गई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 63 वरे जी उम्र है दुनिया के छॾे वञे था। फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा बयान कई ऐं मुंहिंजे पीउ वटि न्यारे लाइ करे आई आहियां जे मुंहिंजे पीउ जी हालत कोड़ो है। मुंहिंजे पीउ खे घणी तकलीफ़ वई सकरात की हालत है मौत जो टाइम बिल्कुल करीब है। मुझी जबान में अखर निकरे था ए हाय अफसोस मुझे पे मथे कितनी तकलीफ है मुझे पे कितनी तकलीफ है। तेरा नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए मुझी दियो फातिमा अज दिया खा पुछया तो जे पे मथे कोई तकलीफ की ना होगी। ये छेली तकलीफ है। मौत की तकलीफ सहन करे तो जो पे दुनिया में हलियो वेंदो कि अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत तैयार करे छॾे। नेक इंसान के मौत की छेली तकलीफ वेती इन तकलीफ में निकरी विया अने को अल्लाह रब्बुल आलमीन जा मेहमान बनी विया है। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे जरा मौत जो टाइम आयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया के छॾे हलिया विया अने सहाबा किराम ना करे ई एतिरो ॾुखियो ॾींहुं हो एतिरो ॾुखियो ॾींहुं जंहिं नबीअ लाइ करे पिन जे औलाद के कुर्बान कयो जंहिं नबीअ लाइ करे पिन जे मुल्क के वतन के ॿार बचे के रिश्तेदार के कमे कारे के मिणी वस्तु के छॾे ने आया नबी पुठिया हुआ वो नबी छॾे रवानो थी वियो आहे।
صحابہ کرام چئن تا اسی ان زمانے میں اڑا تھی ویاسیں جی دھڑار اگر کوئی سنجو رلے پیو اسی اڑا تھی ویا واسیں اساں جو دھڑار ویندو رہیو ہانے وقت سجو سنجو تھی ویو ہے ان حالت میں کہ نبی صلی اللہ علیہ وسلم دنیا کے چھڑے ونے تا عمر رضی اللہ تعالی عنہ ابا تھے تا અને اعلان کئیں تا منجو نبی کڈا نہ آئیو مجھے نبی متے موت نہ آیو کو پر انسان یہ نہ چے جے مجھے نبی صلی اللہ علیہ وسلم متے موت اچی ویو ہے کہ پر انسان یہ زبان میں جا گال کئی جے مجھے نبی تے موت آیو ہے آؤ نے انسان کے پھڑ متے مارے وجندوس مجھے نبی لکھا رہیا یہ پاچھا وری چیندا عمر رضی اللہ تعالی عنہ کے دیڑو لگو تے اسا جو نبی کدے اسا کے چھڑے ویندو نہیں نا ابو بکر صدیق رضی اللہ تعالیٰ عنہ بے پاس ابا تھے تا اے عمر تو وہی رہو عمر نہ تو وے اے عمر تو وہی رہو عمر نہ تو وے ابو بکر صدیق رضی اللہ تعالیٰ عنہ پنڈ ابا تھی کرے خطبو پڑھے تا انے کو فرمائے تا سنو من کان یعبد محمدا فإن محمدا قد مات عام جا جو انسان محمد صلی اللہ علیہ وسلم کی عبادت کندو ہو او سنی لائے محمد مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم تے موت اچی ویو ہے ومن کان یعبد اللہ فإن اللہ حی لا یموت انے جو انسان اللہ رب العالمین کی عبادت کندو وہ اللہ تعالی ہمیشہ کا جیرو ہے انے ہمیشہ جیرو رہندو انے پو سورہ آل عمران جی 144 نمبر آیت تلاوت کیا وما محمد الا رسول قد خلت من قبله الرسل افإن مات او قتل انقلبتم على اعقابكم اے انسانو سنو محمد صلی اللہ علیہ وسلم اللہ جا کا رسول ہے انہیں کا پہلی پر کئی رسول دنیا میں جا گزری ویا آئیں جے کڈے محمد صلی اللہ علیہ وسلم دنیا کے چھڈے ہلیا ونے یا شہید تھی ونے تو کو ای دین ما ہتھ کڈی وری پاچھا وڑی ویندا ای دین کے چھڈی ڈیندا یہ ذرا آیت تلاوت کیو تو عمر جڑو انسان جو کوئی گھوڑے وارن وئی رہے تو انے چے تو مکھے اڑو لگے تو جے آیت کر ہر اتر یا تو ان آیت کے بھولی جوس جا عزیز بھائیو اڑو ٹائم ہو فاطمہ رضی اللہ تعالی عنہ بیان کئے مجھے تیجی وفات متے جو منہ متے دکھ آیا اڑا دکھ جے کڈے ڈی متے اچے تے ڈی جو آئی رات تھی ونے اندھیرو تھی ونے ڈی متے پڑ اڑا دکھ منہ متے آیا پر صبر ہو نبی اکرم صلی اللہ علیہ وسلم پنڈ جو پتر ابراہیم جے ابراہیم جی اللہ جے نبی کی اتری خوشی ہوئی فجر جی نماز پڑھایو سلام واری نے صحابہ کرام کے ساموں وئی رہن پہلو اکھر ایج چو کہ رات مکھے اللہ تعالی پتر ڈنے انے پتر جو نالو مجھے ابراہیم متے مو ابراہیم رکھیو ہے خوشی ویوا پتر نے ننڈو جائے ساوا ننڈو بچو ہے پیارو معصوم بچو بیمار تھی تو انے اللہ رب العالمین کے پیارو تھی ویے تو نبی اکرم صلی اللہ علیہ وسلم جی اکھین دا لڑک جاری ہے روئیں پیا عبد الرحمن بن عوف رضی اللہ تعالی عنہ چاہے تا اے اللہ جا نبی آئی پر روا تا ای تا اسا کے نصیحتو کہو موت متے روا جے اسا کے ای سمجھایو ان ای پنڈ روا پیا فرمایو ان العین تدمع والقلب يحزن اکھ میں جا لڑک جاری ہے دل غمگین ہے دل دکھ سے بھری پئی ہے وما نقول الا ما يرضى ربنا پر زبان میں جا اوج اکھر نکرندا جو اللہ رب العالمین کے پسند ہوندا وَإِنَّا بِفِرَاقِكَ يَا إِبْرَاهِيمُ لَمَحْزُونُونَ اے ابراہیم تو جی جدائی میں اسی غمگین ہیوں پر زبان ما کوڑو اکھن ان للہ ما اخذ وله ما آتا وكل شيء عنده بأجل مسمى اللہ جکی دنے ای پر اللہ جو ہے اللہ جکی گنی لاتا ہے وہ پر اللہ جو ہو ان جکا پر وستو جو کو مل رہی ہے انسان کے نجی اتنی مدت مقرر ہے وہ ٹائم جر اچھی ہے دو یہ وستو انسان وڈا جھڑجی ہے مجھا عزیز بھائرو موت انسان متے اچھی دو تیلا کرے انسان کے ہمیشہ تیار رہو کھپے ذہنی طور متے جے کنٹاڑے کو موت انسان متے اچی ونے پان ڈے جے موت متے روتا پاکے رونا چیندو پانجو مائتر پانجے کٹم وارو پانجے خاندان جو پانجو وڑیل پانجو بزرگ کو پن پانجو باپ آکے چھڈے ونے پاکے دکھ تھی تو اموک موت جو کوئی انسان بھلی نہ تو سگے پر انسان پنڈ پنڈ کے نیارے جے کروڑی منہ پنڈ متے پر موت رکھنا وارو آؤ پن دنیا چھڈے ونے وارو یا او جو کو ونے پیا اللہ جا بانا تن جو سمر کھڑی ونے پیا
तन जो अमल खणी वञे पिया ने अल्लाह ताला में पाखे उम्मीद है कि अल्लाह रब्बुल आलमीन जा मलाइका उन्हें के चौंदा या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिक रादियतम मर्दिया फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। ए इत्मीनान वारा रूह, ए पाक रूह, तू हल तो जे रब वट पाछो वही हल तो अल्लाह ने माने में शामिल थी वही हल तोला करे जन्नत जा दरवाजा खुला पिया उन जन्नत में तू दाखिल थी वही। वो इंसान जो को अमल करे दुनिया में जा रवानो थी तो अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान ला करे जन्नत तैयार करे छड़े। पर पुछा पान करो कयो ऊपर जा समर खणी गया उन्हीं मस्जिद के आबाद करे गया उन्हीं मांगे से उन्हीं तकबीर से उन्हीं जिक्र अज़कार से अल्लाह जा घर खिलंदा पिया हुआ। अज पानियो बूकू हुई कदे तो हिनी खुतबे में उन्हीं बूकू हुई हुई जैन पर अचींदा हुआसीं खिली मुर्की मिलणो अल्लाह जे बाने से मोहब्बत करणी दीन जी गाल मथे रूई पवणो अल्लाह अल्लाह करे अख में जा लुड़क वाइणा अहिड़ा बाना पाके किथे मिलंदा। अज न ओता कन में तालिब तवारियूं वो तवारो ओता के महजमाने बंद थी वयूं हुयूं। आदेसी उठी विया मिलियो मोह मारे अज ऊ जेको परदेसी पाटा वेंदा रहिया आहिनि ऊ पाके छॾे उन जिहान के रवाना थी विया जंहिं जिहान में जा को पण पाछो अचे वारो न आहे जेको जीअ के जियारी से लाहूती अॼु लॾे विया जंहिंजी ॻाल्हि के सुणी जंहिंजे चेहरे के ॾिसी करे अल्लाह रब्बुल आलमीन पाखे यादि अचे अल्लाह जो दीन यादि अचे उहो लाहू के पाटा लॾे न वञे पिया पर उन जी जॻह पाखे संभालणी आहे। उहा जॻह खाली न रहणी खपे। उहो जीअं ज़िक्र कंदा हुआ उहो ज़िक्र पाखे करणो आहे। वो जीअं अल्लाह जे घर खे आबाद करणा हुआ वो अल्लाह जा घर पाखे आबाद करणा आहे। पंहिंजो पेट भरंदो पंहिंजा माइट ऐसी पा ख़िदमत कई पा खारायो पा प्यारियो पाटा जेकी थी सघियो पा उन लाइ करे कयो आहे पर हाणे पा कोन करे सघो उहो त उन जिहान ते वेंदा रहिया जिते पा वञी नथा सघूं पा कोन करे सघूं था पा करे सघूं था उन लाइ करे अमल उहो अमल जेको मरण खां पुठियां पण पंहिंजे माइट खे फ़ाइदो ॾिए कोन फ़ाइदो ॾींदा। मणी कथा पहिरीं त इहे पंहिंजो माइट वे पंहिंजो भाउ वे गमे मैयत वे दुनिया खे छॾे वञे पा उन लाइ करे दुआऊं घुरो। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्न रजुल ला तुरफउ दरजतुहु फिल जन्नह इंसान दुनिया में जा वेंदो रहे तो अने उन इंसान जा दर्जा जन्नत में ऊंचा थिए पिया। अल्लाह रब्बुल आलमीन ॾियानी उन इंसान खे वॾो दर्जो ॾिए पियो। वो इंसान चए तो अन्ना लिहाजा ऐं मुंहिंजा रब ही दर्जो मुंहिंजो पुला वधे थो ऐं त मरी वियो यार मुझी जिंदगी खत्म थी गई है न मूं वटा नमाज पढ़ाजे न मूं वटा रोजा रखाजे न मूं वटा नेकी थी और तो मरी वियो पैसे पर जमाना गुजरी विया है वो दर्जा को ना वधे पिया यानी ऊंचो को ना वञा पियो। अल्लाह रब्बुल आलमीन की तरफ ऐलान किए तो बे इस्तिगफार वलदिक लक तोजा बच्चा तोजो औलाद तोजो खानदान तोजो कुटुंब तोला करे दुआऊं घुरे तो उन दुआ जे कारण अल्लाह रब्बुल आलमीन तोजे दर्जे खे वधाए पियो। वो पंहिंजा माइट जेकर पा उनजे ख़ैर खां आहियूं पंहिंजो पेट भरे तो यकीनन पाखे दुख है पाखे तकलीफ़ है पर जेकॾहिं पा उन्हीं खे अञा पण को फ़ाइदो ॾियणु चाहियूं था त अल्लाह रब्बुल आलमीन अॻियां हथ फैलायूं ऐं अल्लाह ये असांजो माइट हो जैसे असां वटि हो असां ख़िदमत कई असां खारायो असां प्यारियो ऐं अल्लाह असीं गवाही पण ॾियूं था जी तुंहिंजो नेक माण्हू हो ऐं अल्लाह हाणे तुंहिंजे हवाले ऐं मुंहिंजा रब तूं इनखे जन्नत में दाख़िल करे छॾिजांइ अल्लाह इनके अज़ाब जे क़ब्र जे अज़ाब खां बचाइजांइ अल्लाह इनखे तूं नेक माने में दाख़िल करे छॾिजांइ। अने पाण दुनिया में गवाह आहियूं पाण जेको इंसान मरी वञे उनजे बारे में पाण जहिड़ी ॻाल्हि कंदासीं अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान से अहिड़ो सलूक कंदो। अने पाण जेतिरा वेठा आहियूं पाण मिणी जी गवाही आहे कि जेको अल्लाह जो महिमान वञे तो यकीन अल्लाह जो नेक माण्हू आहे। रुगो पाण ही मस्जिद जो सफ़ो पण गवाही ॾिए पियो मस्जिद जा महराब गवाही ॾियूं था मस्जिद जो भिती पण अॼु को असीं गवाही ॾियूं पियो रुगो पाण अतारो ये मस्जिद पण रोए पई आउं पण सुनी थी वई आहियां। अल्लाह रब्बुल आलमीन जो उहो बानो जेको वञे पियो पाण हाणे गवाही ॾियूं था कि अल्लाह रब्बुल आलमीन जो नेक बानो आहे हिकिड़ो अल्लाह जो वॾी आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हुआ हिकिड़ो जनाज़ो गुज़रियो त माण्हू चयो इस अहिड़ो माण्हू हो ख़राब हो गुछड़ो जान छुटी माण्हू जी मरी जो ख़ासो कमु थियो
تو نبی اکرم صلی اللہ علیہ وسلم فرمایا وجب ان لا کرے واجب थी वई लिखार रही ॿियो जनाज़ो मटियो त माण्हू वरी ॻाल्हि कयो हीअ त भलो न सुठो माण्हू हो केतिरो नेक ने ख़ासो माण्हू हो अल्लाह जो बानो हो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी फरमायो वजब इन ला करे वाजिब थी वई साहबा कराम पुछे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो जनाज़ो ख़राब माण्हू जो बुछड़े माण्हू जो बदअमल जो बेदीन जो गुज़रियो माण्हू चयो ख़राब हो जान छुटी मरी वियो तेरहां अचा वाजिब थी वई वरी ख़ासो नेक भलो माण्हू गुज़रियो माण्हू चयो ख़ासो भलो माण्हू हो तेरहां अचा वाजिब थी वई कोरो वाजिब थी वई त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया में ऐं अल्लाह जा गवाह आयो अदालत जो फैसलो करे न गवाह के पुछी को फैसलो करे ऐं कोरो गवाही ॾियो गवाह फिरी विया फैसलो फिरी वेंदो ऐं दुनिया में अल्लाह जा गवाह आयो अल्लाह रब्बुल आलमीन आंखें ॾियारे थो ऐं कहिड़ी गवाही ॾियो था जंहिं जनाज़ जे बारे में आ गवाही ॾिना बुछड़ो न ख़राब माण्हू हो आजी गवाहीअ मथे अल्लाह रब्बुल आलमीन उन लाइ करे दोज़ख खे वाजिब करे छॾियो वो दोज़ख ई वञी वियो आजी गवाही जे कारण ख़राब माण्हू अल्लाह खे गवाह बनाए करे हलायो अने जंहिं माण्हू जे बारे में आ चया नेक हो खासो ने भलो ने बेहतर माण्हू हो अल्लाह रब्बुल आलमीन आजी गवाही खे ॾिसी करे उन इंसान लाइ करे अल्लाह ताला जन्नत खे वाजिब करे छॾियो अने पाण वड़े गवाही ॾियूं त अल्लाह अॼु तुंहिंजे दरबार में अचे वारो तुंहिंजो नेक माण्हू आहे ने इंशाअल्लाह इन इंसान लाइ करे पण जन्नत वाजिब थी वेंदी पाण जेकॾहिं पंहिंजे माइट खे पंहिंजे वड़ील खे फ़ाइदो ॾियणु चाहियूं था त उनजी तरफ़ खां सदको ने ख़ैरात कयो को अहिड़ो कमु करे छॾियो जेको पुठियां माण्हू खे फ़ाइदो ॾिए अने पंहिंजे माइट खे सवाब मिले नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साद बिन मुआज़ रज़ियल्लाहु ताला अन्हु चए था अने पुछे था या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी मां वफ़ात करे वई मुंहिंजी मां इंतकाल करे वई आहे हाणे मूंखे ऐं ॾसियो ऐं को अहिड़ी नेकी कई आहे जे पुठियां पण मुंहिंजी मां खे सवाब मिले तर फरमायो तूं तुंहिंजी मां लाइ करे जेकॾहिं सवाब घुरे थो अजर तोखे खपे थो जो तुंहिंजी मां खे अजर मिले त तूं इंसान खे पाणी पिया मिणीकत बहितर सदको आहे मिणीकत ख़ासी नेकी आहे पर साद बिन मुआज़ रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकिड़ो खूह खणायो हिकिड़ी वाए खणायो अने उन वाए जो पाणी फी सबील खुदा तान माण्हू खे चयो हिन वाए मां जंहिंखे जेतिरो खपे एतिरो पाणी पीए जंहिंखे खपे एतिरो भरे वञे अल्लाह तान आहे अने मुंहिंजी मां जे नाले मथे उन मां जेतिरा इंसान पाणी पीअंदा जेतिरा इंसान पाणी भरींदा ई मणे सवाब अल्लाह रब्बुल आलमीन साद बिन मुआज़ जी मां खे ॾींदो पियो ईअं पाण नेकी करे सघूं था को बि अहिड़ो कमु जेको पंहिंजे माइट खे पुठियां पण फ़ाइदो ॾे सदका जारिया नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इज़ा मातल इंसानु इनक़ता अन्हु अमलु इल्ला मिन सलाह इंसान मरी वञे थो अने इंसान जा मड़े अमल ख़तम थी वञे था पण कंहिं पुठियां पण टे अमल इंसान खे फ़ाइदो ॾियनि था इंसान मरी वियो नमाज ख़तम रोज़ा ख़तम सदका ख़तम मड़े ख़तम थी विया पण इंसान खे टे अमल पुठियां पण फ़ाइदो ॾियनि था टे अमल क्या सदक़त जारिया इंसान को अहिड़ो सदको ने ख़ैरात करे वियो आहे जेको पुठियां पण जारी आहे माण्हू खे पुठियां पण फ़ाइदो थी वियो किथे को मकान बणाए वियो मुसाफ़िर अची करे रहे था किथे मस्जिद बनाए वियो माण्हू अची नमाज़ पढ़े था किथे पाणी जो टांको बनाए वियो माण्हू अची करे पाणी पिए था को पण अहिड़ो कमु कराए वियो रस्तो बनाए वियो जंहिं माण्हू हले फिरे था उन में जा इन इंसान खे फ़ाइदो मिले थो भले इंसान मरी वियो हुजे ऐं इल्म युंतफ़अ बिही या इंसान इल्म सिखायो हुए दीन सिखायो हुए जेतिरे इंसान खे दीन सिखायो आहे जेतिरे खे नसीहतूं करे वियो आहे ते नसीहतूं ई दीन पुठियां इंसान खे पण फ़ाइदो ॾींदो अने औ वलदिन सालिहिन यदउ लहू या नेक औलाद छॾे वञे जेको नेक औलाद माइट लाइ करे दुआऊं घुरंदो हुए इन औलाद जी दुआ जेको आहे इहा पण माइट खे फ़ाइदो ॾे थी जा अज़ीज़ भाइरो पांडपुरो है पंहिंजे हथ में दुआ है पंहिंजे हथ में पंहिंजे माइट लाइ करे सदको ने ख़ैरात है पाण जेकॾहिं पंहिंजे माइट लाइ करे ख़ासी ॻाल्हि कयूं पाण जेकॾहिं दुआ घुरो अल्लाह रब्बुल आलमीन ज़रूरु हुनखे फ़ाइदो ॾींदो अने सब्र हिन टाणे सब्र जॾहिं इंसान खे भक लॻे उन ई टाणे सब्र आहे पुठियां मोड़ो सब्र त पहिरीं अची वञे थो 4 ॾींहं थी विया 6 ॾींहं थी विया 8 ॾींहं थी विया महीनो थी वियो इंसान खे पहिरीं सब्र अची वञे थो न मुसीबत आ वई उन ई टाणे फौरन इंसान सब्र करे
انما یوفى الصابرون اجرهم بغیر حساب. اڑا صبر کرے والا انسان اللہ رب العالمین ان کے بے حد و بے حساب اجر میں ثواب دیندو. نبی محترم صلی اللہ علیہ وسلم ہکڑی فرا گزریا ہکڑی قبر وٹا ان قبر مٿے ہکڑی عورت وہی کرے رونی پئی پارک ہے پہ رونی. نبی محترم صلی اللہ علیہ وسلم فرمایا اے مائے تو صبر کر. ان عورت سنیا پئی اللہ جے نبی فرمائے حل تو جو کم کر منہ متے جو مصیبت آ رہی ہے تو متے نہ آ رہی جو مکھے چاہے تو صبر کیا. اللہ جا نبی صلی اللہ علیہ وسلم چھڈے ہلیا گیا ॿियो को साबी अचे तो अल्लाह जे नबीअ खे चए करो चयो तो अहिड़ी ॻाल्हि कए चए हा चए जंहिंखे तो चयो अल्लाह जा नबी हुआ मूंखे त ख़बर न हुई मुंहिंजो अहिड़ी ॻाल्हि चई छॾी. और तो दौड़ी अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाजे मथे अचे थी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे ख़बर नहीं अल्लाह जे रसूल आयो हाणे आउं सब्र कयां. फरमायो इन्नमा सब्रु इंद सदमतिल ऊला सब्र त जॾहिं इंसान मथे धक अचे उन टाणे सब्र आहे. मुसीबत आ वई उन टाणे पहले सदमे में इंसान सब्र करे ई सब्र है. पुछिया करो सब्र महीनो थी वियो 2 महीना थी विया पोइ सब्र न. इंसान मथे मुसीबत आ वई उन ई टाणे इंसान सब्र करे. अल्लाह ताला अहिड़े माण्हुनि जे बारे में फरमाए वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूइ वनक़सिन मिनल अमवालि वल अनफुसि वस्समरात वबश्शिरिस साबिरीन الذين इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन. अल्लाह फरमाए असीं आखे आज़माईंदासीं कॾहिं का बुख अचींदी कॾहिं का खौफ़ अचींदो कॾहिं का नुक़सान थींदो कॾहिं का जे कुटुंब जो कबीले जो कोई इंसान आखे छॾे हलियो वेंदो. हर क़िस्म जूं आमद मुसीबतूं अचींदियूं पर बशारत ख़ुशख़बरी उन माण्हू लाइ करे जेको इन मुसीबत मथे इन तकलीफ़ मथे सब्र कयूं था. अने जॾहिं मुसीबत अचे थी त ज़बान मां हिकिड़ो अखर कढनि था इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन. असीं मड़े अल्लाह जा आहियूं ने असां मिणी के वरी अल्लाह ताला वटि पाछो मिलणो आहे. ये पा मिणी जी वाट आहे. हिकिड़ा अॼु वञे पिया सवारे ॿिया वेंदा परींह 3 वेंदा पा मिणी जी वाट आहे. मुंहिंजा अज़ीज़ो पा मिणी मथे फर्ज़ बने थो कि पा इन मौत में जा नसीहतूं हासिल कयूं. अने पंहिंजा ई वड़ियल पंहिंजा ई बुज़ुर्ग ई पंहिंजा माइट जेको अल्लाह जे घर खे आबाद कंदा हुआ पंहिंजो फर्ज़ बने थो उन पुठियां पा इन नीकी खे जारी रखूं. उहो जेको ख़ैर जा कम कंदा हुआ उहो ख़ैर जा कम पा कयूं. उहो बांगो ॾींदा हुआ उहो तकबीरूं चवंदा हुआ उहो पहली सफ़ में हूंदा हुआ उहो अल्लाह जो नालो सुणी रोअंदा हुआ उहो अल्लाह रब्बुल आलमीन खे यादि कंदा हुआ अल्लाह जो ज़िक्र कंदा हुआ अल्लाह जा नेक बाना हुआ. उन में जेकी पण ख़ासियूं सिफ़तूं ख़ासियूं ख़सलतूं जेकी पण हुयूं उहो पाण पिंड जे अंदरि पैदा कयूं. अने पंहिंजे माइट लाइ करे पंहिंजो पेट भरे थो तव्हांखे ॾुख थिए थो पर ॾुख एतिरे लाइ करे न कयो कि पंहिंजो माइट छॾे वियो आहे. जेतिरो पाण वटि सुखी वियो इनशा अल्लाह पाणखे उमेद आहे अल्लाह ताला वटि इन खां वधारे सुखी हूंदो. अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े बाने लाइ करे जन्नत जा मेवा तैयार करे रखी छॾे. अल्लाह जा मेहमान बनी वञे पिया ने पा अल्लाह में उमेद रखो था कि अल्लाह रब्बुल आलमीन उन की सिद्दीकीन बेरो शुहदा बेरो नबी बेरो नेक इंसान बेरो अल्लाह रब्बुल आलमीन मकाम में मर्तबो अता कंदो. अने पा उन माइटरे खे जेकॾहिं फ़ाइदो ॾियणु चाहियूं था पा दुआऊं घुरो पा उन लाइ करे इस्तिग़फ़ार कयूं पा उन खे सुहिणे ढंग सां मोकल आहियूं अने पुठियां उन जे नाले मथे सदको ने ख़ैरात कयूं पा सब्र कयूं बेसब्रा कॾहिं पण न थियूं. पंहिंजी ज़बान में को अहिड़ो अखर कॾहिं न निकिरे जेको अल्लाह रब्बुल आलमीन खे नाराज़ करे. मुंहिंजा रब वस्तु तोजी हुई तो पाछी किनी राथे असां वटि अमानत हुई पर असीं एतिरे लाइ करे ख़ुशि आहियूं कि असांजो माइट असांजो वड़ियल असांजो बुज़ुर्ग जेको आहे तो जो नेक बानो थी करे तौर अचे पियो ऐं अल्लाह नीकियूं खणी को तौर अचे पियो अल्लाह तोखे यादि करे को तौर अचे पियो. असीं उमेद रखूं था जे अल्लाह तो ज़रूर इंसान खे जन्नत में जाइ नसीब कने. पंहिंजो उमेद रखी करे उन करे दुआऊं घुरो. अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे रब्बे ताला हिन मस्जिद जो कोरो असां तो वटि रवानो कयो आहे. अल्लाह हिन मस्जिद जो हिकिड़ो मेन मुक़्तदी असां तो वटि रवानो कयो आहे. अल्लाह अॼु हिन मस्जिद जी जमात में जा हिन सफ़र में जा उहो इंसान वञे पियो जंहिं इंसान पुठियां हिकिड़ी जॻह खाली रही वई आहे. अल्लाह उहो इंसान जंहिंसां इहा मस्जिद मुरकंदी वई अल्लाह उहो इंसान जंहिंजी वाट इहा मस्जिद पर निहारींदी वई अल्लाह ॻोठ वारा टाइम खे भुली वई पर हीउ इंसान कॾहिं टाइम कीन भुलंदो हो. सेकंड जो फ़र्क़ु न अचे मिंट जो फ़र्क़ु न
अचे ए अल्लाह जहिड़ा पाण सदा जो टाइम थे अल्लाहु अकबर जा नारा बुलंद कंदड़ हिन दुनिया में जा अॼु वञे पियो ए अल्लाह सॼे ॻोठ खे सॾु कंदड़ हया अल सलाह हया अल फलाह अचो नमाज़ अदा करे पिन जी आख़िरी उम्र सूदी आख़िरी ॾींहं सूदी आख़िरी टाइम सूदी हया अल सलाह हया अल फलाह जा जेको बोल बुलंद करे तो वटि आयो है अल्लाह तो जो वाइदो है अहिड़े इंसान खे तूं माफ़ कईं थो अल्लाह असीं तो वटां दुआ घुरूं था असांजे वॾियुनि खे असांजे बुज़ुर्ग खे अल्लाह असांजे माइट खे तूं माफ़ फरमा ए अल्लाह जेकी पण ग़लतियूं आहिनि जेकी पण लग़्ज़िशूं आहिनि अल्लाह तूं दरगुज़र फरमा ए अल्लाह असांजे माइट खे तूं जन्नतुल फिरदौस में जाइ अता फरमा ए अल्लाह हिन असांजे माइट खे ए अल्लाह जरा तो वटि हाज़िर थी त तूं चई छॾ फदखुली फी इबादी वदखुली जन्नती अच मुंहिंजे नेक बाने में दाख़िल थी वञ अच मुंहिंजी जन्नत में दाख़िल थी वञ ए अल्लाह तुंहिंजे हिन नेक बाने खे तो ॿोलाए ए अल्लाह उन नेक बाने खे क़ब्र जे अज़ाब खां दोज़ख जे अज़ाब खां हर क़िस्म जे फितने खे अल्लाह ताला को महफूज़ फरमा ए अल्लाह असां जेकी पुठियां रही विया आहियूं ए अल्लाह असांखे पण ओड़ा नेक बणण जी तौफ़ीक़ अता फरमा ए अल्लाह असांजे माइट जी जे हक़ में जेकी पण असीं दुआऊं घुरूं ए अल्लाह उहो मड़े दुआऊं असांजे माइट जे हक़ में तूं क़बूल फरमा ए अल्लाह असांजे माइट खे तूं जन्नतुल फिरदौस में जाइ अता फरमा ए अल्लाह असां ॿिन्ही खे तूं सब्र कई तौफ़ीक़ अता फरमा आमीन सुम्मा आमीन व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।